अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सिरायो इंसाफ न्यूज़ सकरंड में रिपोर्टर कासिम खास के लीजी रिपोर्ट मुताबिक सकरंड में शहबाज शाख ते इंक्रोचमेंट हटाइण ऐं घर ठाहिण लाइ तैयारियुनि खिलाफ शहरनि में ताव पखिड़िजी वियो। उन सिलसिले में ख़बर ॾींदा हलूं त सकरंड जी शहबाज शाख ते इंक्रोचमेंट हटाइण लाइ गुज़िरियल ॾींहुं कयल ऐलान खां पोइ शहर जे सियासी समाजी धुरियुनि समेत शहरनि में ताव पखिड़िजी वियो आहे, जंहिंखां पोइ इंतज़ामिया पारां अॼु ऐलानियल ऑपरेशन मुलतवी करे सूमर ॾींहुं ऑपरेशन करण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। इम्कानी तौर ऑपरेशन सबबि हितां जे रहवासियुनि गवर्नमेंट के इंसाफ़ जी अपील कंदे चयो त हाई कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ कमर्शियल इंक्रोचमेंट बजाए उन जी आड़ में अवाम जा घर ड्राइण बंद कया वञनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे नूर अहमद रिंद, सीतल ओद, हक नवाज रिंद, राज मिल, संजी कुमार, लाल मोहम्मद सोलंकी चयो त 8 तारीख़ सूमर ते इंक्रोचमेंट हटाइण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त हितां जो आम पंहिंजे घरनि खे बचाइण लाइ जान जी परवाह न कंदो ऐं रोडनि ते निकिरी ईंदो। उनमें जेको नुक़सान थियो उन जा ज़िम्मेवार गवर्नमेंट ऐं हितां जा ऑफिसर हूंदा। हिननि सकरंड जी अवाम समेत क़ौम परस्त ऐं इंसान दोस्त धुरियुनि खे अपील कई त सूमर ॾींहुं सुबुह जो क्लिफ्टन होटल ते गॾती ग़रीबनि सां गॾिजी उन्हनि जा अझा बचाइण लाइ आवाज़ गॾिजी उथारिनि।